नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं। घोटकी मां नओं दौरो शहरवासी अहमद अली खखरानी लाड़काणे वासण नारी अनिला चांडियो सां खैरपुर जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। जोड़ी पारां SSP लाड़काणो खां तहफ़ुज़ जी घुर। नओं दौरो शहर जे वासी अहमद अली खखरानी लाड़काणे जे यासीन चौक हद वलीद थाणे वासी नारी अनिला उर्फ नीलम चांडियो सां खैरपुर जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो आहे। प्रेमी जोड़े खानपुर मां पहुची साफ़िया नारो धाईंदे चयो त खैरपुर जे अदालत में प्यार जो परणो कयो आहे। औरत जा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। अनिला चांडियो चयो त मां अहमद अली खखरानी सां प्यार परणो कयो आहे। मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस जी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मुड़ुस ते कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हुन चयो त अहमद अली खखरानी सां मुंहिंजी मंगणी थियल हुई, पर मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी ॿी जाइ ते कराइण पिया चाहिनि, जंहिं सबबु मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां अहमद अली खखरानी सां शादी कई आहे। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मर्ज़ी मौजे प्यार जो परणो कयो आहे। हुननि SSP लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।